नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त खिपरो में सख़्त गर्मी सबब बर्फ़ जे कारखानेदारनि हिकटी क़ाइमु कंदे बर्फ़ खे महांगी कंदे बर्फ़ जो वेकिरो सरकारी रेट खां ब्लैक ते वेकिरो करणु शुरू करे छॾियो आहे। खिपरो जे शहरनि खे बर्फ़ महांगी वेकिरो करण सबब गरीब तबको सख़्त गर्मी में परेशान है। जॾहिं त खिपरो इंतज़ामिया बर्फ़ महांगी वेकिरो करण जो नोटिस वठण बजाय गुम थी वई है। सख़्त गर्मी में बिजली जी अख बूट सबब खिपरो ऐं आसपास जो कारोबार पिणु सख़्त मुतासिर थियण लॻो आहे। ॿिए पासे खिपरो जे म्युनिसिपल इंतज़ामिया पारां सख़्त गर्मी में शहरनि खे बचाव लाइ के बि उपाउ न वरिता विया आहिनि, जंहिं करे खिपरो शहर में ख़रीदारी करण जे लाइ ईंदड़नि खे सख़्त ॾुखाइनि खे मुंहुं ॾियणो पइजी वियो आहे। बर्फ़ जी सली तमामु घटि पई अचे। बर्फ़ जी जीअं हालत जाम थी वई आहे, इन करे जेको आहे न गर्मी जो इज़ाफ़ो थी वियो आहे, इन करे बर्फ़ मिले कोन पई। बर्फ़ जी वरी शार्टिंग आहे, तमामु घटि बर्फ़ पई अचे। माना 2 मण जी सिली जहिड़ो करे 10 किलो बर्फ़ पई अचे, हुन में तमामु घटि पई अचे। रेट ते कंट्रोल करे माल सही करे, माल जो जेको आहे सही अचे कोन पई बर्फ़, इन करे जेको आहे रेट ते कुझु कंट्रोल करे, रेट जाम थी वियो आहे। और घर में पानी नहीं है, बर्फ नहीं मिल रहा है 20 की। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।